साथियों हक़ मौजूद संद मौजूद अचो तो किताब पढ़ूं सिलसिले जे 178 ॾींहं अॼु 16 अप्रैल 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयो हुयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। काल्ह 15 अप्रैल खां नओं किताब जेको अभ्यास हेठि आहे उनजो उनवान आहे अंदर मुल्ह अमुल। ही किताब मोहतरम साईं हैदर अली लगारी साहब जो लिखियल आहे। ही किताब न्यू फील्ड्स पब्लिकेशन जो किताब नंबर 216 आहे ऐं उन पारां छपियल आहे टंडो वली मोहम्मद हैदराबाद में। इन जी जेकी एड्रेस लिखियल आहे ऐं ही किताब पहिरियों भेरो जेको असांजे हथनि में आहे पहिरियों छापो उहो मई 1998 ईस्वी में छपियो। काल्ह हिन किताब जो जी अर्पना या इंतिसाब डेडिकेशन ऐं जी फ़हरिस्त ऐं हिन किताब जे बारे में तारफ़ जेको मोहतरम साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहब लिखियल उहो पढ़ियोसीं। ऐं अॼु हिन किताब जो मुहाग पढ़ूं पिया जेको लेखक साहब साईं हैदर अली लगारी साहब पाण लिखियो आहे। ॼर ॼरा टिन अंगड़ा खूरे खाई खल माउ मारींदुमि उन जा उॾिया माग महल कयाऊं कान कहल अब्दियूं अब्दुल लतीफ़ चए। छा माण्हूअ जी हिजान जा के अहिड़ा अंग आहिनि जिन खे लफ़्ज़नि जे लिबास में इज़हारे नथो सघिजे। लिखंदड़ जॾहिं पंहिंजे ई मन जे मुक़ररु कयल कसौटी ते पंहिंजी लिखत खे परखे बज़े उन जे हुस्न जी हाक खे पाण ई तस्लीम करणु लॻे थो त उहो ज़ाइक़ो खेसि ॾाढो महांगो पवे थो। हू पंहिंजनि केतिरनि ई अहिड़ियुनि लिखतनि खां बाद में छिड़कणु लॻे थो, उन्हनि खां लवाइणु लॻे थो, एतिरे क़दुरु जो उन्हनि खे पंहिंजो सम्झण ऐं मञण खां इनकारी थी वञे थो। साॻियो असरु इंसान जे किरदार जो आहे। लिहाज़ा आम अहिड़े पाण वेहणे वाकिरे में वहंदो रहियो आहियां पर अञा इनकार जी हद में न आहियां। हालांकि वक़्तु अज़ ख़ुदि उनजो फ़ैसिलो करे छॾींदो। अॼु खे सुभाणे बाज़े सरासर त बाज़े जुज़वी तो रद्द करे छॾे थो, पर सुभाणे जी उन रद्द खां पोइ छॾियल बक़ाया में काल्ह जे ज़मीर तोड़े ख़मीर जा कुझु बदिलियल कुझु बहितर नक्श पनाहन हुजनि था। हुजे झूना पसजन झूपड़ा की उन्हनि में आहे लतीफ़। आउं जहिड़ी तरह पंहिंजे पुट ऐं पोटे में ज़िंदा रहां थो या ज़िंदा रहणु चाहियां थो, अहिड़ी तरह कंहिं ॿिए लेखे ऐं ॿिए हिसाब सां पंहिंजनि तहरीरुनि में कौलनि फैलनि में बि जीअरो रहणु चाहियां थो। जियापे जी इहा अखुट आरज़ू मूंखे पंहिंजे कफ़न क़बर में बि मरण नथी ॾे। आउं बरज़ख जो अज़ाब ऐं अताब बि तूअनि करहनि क़बूल करियां थो मगर मरणु नथो चाहियां। लिहाज़ा मौत जे मुशाहिदे ऐं मुलाहिज़े जे बावजूदि उनखे हयात जावेदान जूं एतिरियूं त तजलीसूं ऐं तरकीबूं मैसर करे ॾियां थो जो मौत बि माना थी वञे थो। आउं मौत ते खिलां थो ऐं मौत मूं ते। ॻाल्हि अध में ई विच में ई छॾणु घुरिजे। अधु वरी ॻाल्हि जो लुत्फ़ ई ॿियो आहे, अधूरी ॻाल्हि जो लुत्फ़ ई ॿियो आहे। कमु बि अधूरो ई करणु खपे। अधूरो कमु ज़िंदगीअ जो बहितरीनु कमु आहे। हूअं बि हर ॻाल्हि हर कमु हर वाक़ियो हर वारदात अधूरी ऐं अणपूरी ई त आहे। कंहिं अॻिए वारदात जो तसलसल हर वाक़ियो हर ॻाल्हि कंहिं अॻिए वाक़े ऐं वारदात सां सलिहायल आहे। कड़ो कड़े में मिलाइण जी जो अदराक न हुजे उहा ॿी ॻाल्हि आहे, मगर हर ॻाल्हि लम्हा मौजूद जो वाधाउ आहे, मुबालगो आहे। इंसान जो इंतिखाब ऐं उनजो इख़्तियार में उन ई सिलसिले जो अंग ऐं हिकिड़ो हिसो आहे। तकमील महज़ ख़्वाब आहे, हिकु सराब आहे, बेआब शराब आहे। इंसान ऐं संदसि काइनात इब्तिदा ऐं इंतिहा जे ॿिनि गुमशुदा शेड़नि ऐं हवालनि जे तलसम जे विच में फासी पई आहे। छा भला कॾहिं खां शुरू थियो आहे? कंहिं हक़ीक़त जी भला कॾहिं खां का इब्तिदा बि थी आहे? लतीफ़ जी चयो त न का इब्तिदा अब्द जी न का इंतिहा। अब्दियत जे दायरे में भला छा थो अची सघे? उन जी माहियत जा अंत ऐं अनंत कंहिं वोड़े ॾिठा आहिनि? जॾहिं उहे इस्म ऐं उन जा हवाला सम्झ में न आया त लफ़्ज़ अज़ल ईजाद कयो वियो, ॿियो उन जहिड़ो ई लफ़्ज़ अब्द ईजाद कयो वियो। अज़ल तां अब्द यानी हमेशह खां हमेशह ताईं छा मतिलबु?
पोइ जॾहिं उहे फ़ासिला बि ना सम्झी जो शिकार थियण लॻा त चयो वियो अज़ल खां बि अॻे। उनजो ॿियो पासो इहो थियो त अब्द खां बि अॻिते ही वक़्तु ऐं फ़ासिले ज़मान ऐं मकान जा सारा मांडाण बि विचा अध मां शुरू थींदड़ दरमियानी क़िसा आहिनि। पर छा कजे, ही जो अशरफ मख़लूक आहे, सभई हैरतुनि जी महा हैरत आहे। इंसान बशर ऐं ही संदन हेयनि जो हेजान, उनजा तरहदार तलसम ऐं तस्वराती ऐं तख़्यलाती उधमा जे रिझाई नथा रिझनि, सरचिया ई नथा सरचनि। ॼण पूरनि ऐं सूरनि जा ई के बेशुमार नाराज़ नस्ल आहिनि ऐं एॾा त सरकश ऐं अणमोट आहिनि जो रास पे लाइ ख़ुदा बंदे से ख़ुदि पूछे वारी आछ बि नथा क़बूलनि। एझा कम करीजे जंहिं विच अलाह आप बणीजे खां बि अॻिते घणो अॻिते निकिरंदा अलाह छॾियाऊं ओरे परां ई पंधु पिया आहिनि ऐं वाकींदा था वञनि, संदरा ॿधियो वाकींदा वञनि। आख़िर केॾां अलाह छॾियाऊं ओरे परां पंधु पिया, बिना नाले सुपरी अञा के ॿिया वाकींदा विया। सादिक ॿधियो संदरा, सादिक फ़क़ीर। अलाह छॾियाऊं ओरे तसौफ़ जे जहान में नफ़ी जे इदराक जे इज़हार जे इंतिहाई मोतबर ऐं ज़ोरावर वारदात आहे। बायज़ीद जे कम बैज़नी खां ॿ रतियूं कसर, छाकाणि त बायज़ीद बाइज़नी खां अॻु बाइज़निल्लाह वारी हयाज में पनाह वरिती हुई। ही नफ़ी सरमद जी सरकश ऐं सरफरोश नफ़ी खां बि सरस आहे, जंहिंमें इस्म ऐं इस्म जी रस्म जी न रुगो बरते हीअं जी नमी आहे, पर लाहूत जी हवियत ऐं सुरियत जी मौज़ूई सिफ़तुनि जी नफ़ी आहे ऐं वजूद जी ख़ला जी जलाल अंगेज़ तोसीअ जो अहिड़ो अनोखो इज़हार आहे, जंहिंसां हिकिड़ी सरमस्त ख़ुदी पंहिंजे मिलनी ख़ारिजी ऐं दाख़िली हदनि खां तजावज़ जी ख़ुदरू आरज़ू खे यकुल शैन मुहीत सां हमाम करणु थी चाहे। इक़बाल चयो त या मुझे हमकिनार कर या मुझे बेकिनार कर। तख़ातम जे इन ई अंदाज़ खे अहले नज़र सम्झी सघनि था त उन में ख़ुदि रवी न आहे बल्कि दुआ इल्तिजा आहे। इहा ताबेदार ऐं ज़बरदस्त ख़ुदी आहे, बेनियाज़ ऐं ख़ुदमुख़्तियार न आहे, जा फ़लसफ़ा ऐं तसौफ़ जी मुंतहा जे लिहाज़ खां ज़वाल उमाद या पस्ती माइल आहे। आख़िरी लफ़्ज़ ही बयान ही आयतुनि जूं आयतूं उन्हनि जूं तहाशा बेतहाशा तशरियूं माण्हूअ जे मतवाले मन जा माधाण छो नथियूं निबेरे सघनि। हिन में इक़्तार समावात वल अर्ज़ जे क़ैद खाने मां आजिर थियणु, आज़ादु थियण जी अज़ली आस जो माख़ज़ आख़िर कहिड़ी माया जो आहे। माण्हू पंहिंजे अखियुनि सां छा छा ॾिसी छा छा सही वञे थो, पंहिंजनि कननि सां छा छा न ॿुधी, अहसास जे कंहिं ऊनी उदाई ढंढ में उन्हनि आवाज़नि पड़ाॾनि जी गूंज खे गुरकाब कंदो रहे थो, केतिरियूं न करबलाऊं हिन जे मुताले मुशाहिदे जो हिसो बणी रहियूं आहिनि, जिन खां बज़े घबराइजी हू ईअं बि चवण ते मजबूर थियो त बसे ना दीनी हा दीदम उमय मन मराए काश के मादरे रज़ाद। इक़बाल। तर्जुमो, ॾिसी न सघण जहिड़ो कुझु ॾिसणो पइजी वियो, काश इन ई खां त मुंहिंजी माउ मूंखे न ॼणे हा। रुॻो 20 सदी ईंदे ऐं वेंदे ॿ महाभारी लड़ायूं तोहफ़े में ॾिनियूं, जिन दौरान हिटलर जा गैस चैम्बर, अमरीकी सदर ट्रूमन जा हिरोशिमा ऐं नागासाकी मथां एटम जी तबाह कुन ताबकारी जा हुकुमनामा, हिंदुस्तान जे विरहाङे ऐं पोइ ओभर बंगलादेश जो लिबास ढकींदे अलाए केतिरनि लखनि इंसाननि जो खून ऐं नाहक बोस्निया में गैर इंसानी बर्बरियत ऐं गारतगरी जो बख थी वियल इंसाननि जो हौलनाक नकोर तजुर्बो, अफ़गानिस्तान जे वेराननि में बेदरीग क़तलाम थियल इंसानी ढांचनि जूं इज्तिमाही ख़बरूं, अल जज़ीरा में इंसानी वहशत ऐं क़त्ल व गारत जा नवां रिकॉर्ड असांजे ई हिन पाक सरज़मीन ते मुख़्तलिफ़ नओ अज़ियत घरनि जो नेटवर्क केॾी बाक़ाइदगी ऐं बाज़ाब्तगी सां पज़ीराई हासिल करे चुको आहे। कीअं न मज़हब, मिलत, क़ौमियत, सियासत ऐं सक़ाफ़ती विरसे जे नक़ाबनि ऐं ग़िलाफ़नि में इंसान जी जान ऐं मान जी मिटी मुर्दार थींदी रही थी। मुंहिंजे ई महले जे थाणे में रिकॉर्ड
बेदर्दी ऐं सफ़ाकीअ सां क़त्ल कयल चनेसर बालारी जा भटकंदड़ रूह अञा ताईं अज़तनि जा तवाफ़ कंदो रहे थो ऐं उनखे छुटकारो नथो मिले। चनेसर पालारी जंहिंखे उबतो टंगे 10 ॾींहं ॾंभ ॾिना विया, अलाए ॿियो में छा हिनखे सहणो पियो, न सही सघण जहिड़ो सहणो पइजी वियो। हिन जी रगनि मां निकिरण में ॾाढी देरि कई। 10 ॾींहं जिस्मानी अज़ियत जा हिनखे अज़ियतूं ॾेई चीचलाए ॿारण वारा सभु मुस्लमान हुआ ऐं के सोम सलाद जा पाबंद ऐं हज ज़कात ऐं ख़ैर ख़ैरात जे रस्मुनि सां बि विचिड़ियल हूंदा, औलादी हूंदा, पंहिंजनि प्यारनि यारनि वारा हूंदा। उन सभिनी जे चहिरनि जा अंग ऐं ढंग इंसान वारा आहिनि ऐं सभिनी जा हाज़मा अञा ताईं दुरुस्त आहिनि। देरि आहे या देरि न आहे वारे जुदल ॾाढी बेरहम जदुल आहे। ख़बर नाहे माण्हू पंहिंजी बेवसी ऐं लावारसी जी अज़ाब खे सर चाढ़ण लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुदि साख़्ता पनाह गाहूं अॾींदे उन्हनि जूं पीढ़ियूं पाण ई कढियो छॾे। हेतिरा अञा हिकु तरफ़ थी गुज़रिया थींदा रहिया। कंहिं ते जूं कान सुरी भा मज़हर लगारी जे कलम संदसि हसास दिलि व नज़र जो साथ बेशक ॾिनो, जंहिं कशालो करे माग मार्ग सारी चनेसर वीचारे जी न सही सघंदड़ सुतम जी पिराइती कहाणी ॾाढे दर्दमंद ऐं तारीख़ साज़ अंदाज़ मुनज़र ते आंदी। सिंधी सहाफ़त खे वाक़ई सलाम आहे जंहिं वर्दी पोशन वारनि तरफ़ां टंडो बहावल ॻोठ जे ॻोठाणनि जी कोस ऐं कीसे साने वांगुरु हिन वारदात सां इंसाफ़ कयो ऐं वहशी करंदनि खे बेनकाब कयो। इंसान पंहिंजी कूड़ी अना ऐं बदबूदार हठ खे कीअं न थंभा थूणी थो ॾे, कीअं न पंहिंजे करभाइदे किरदार जो जवाज़ थो ईजाद करे। गैरत जे बेग़ैरत तस्वर जे नाले में सिंध जूं केतिरियूं ई अछियूं गुजरियूं ऐं सांवरियूं वीचारियूं वहशी हथनि तां कारियूं थी कुसंदियूं रहियूं आहिनि। सदियुनि खां हीउ अंधेर हलंदड़ आहे। उन लाइ आलमी मीडिया में का जोगी गुंजाइश पैदा नथी थिए, न को उन बेदाद ख़िलाफ़ मक़ामी कानून साज़ ऐवाननि में को मुख़लसाना भरपूर आवाज़ थो गूंजे, न का मुनासिब कानून साज़ी थी थिए। अजीब तमाशो आहे। ॿिए तरफ़ 7 समुंड पार जी सुहिणी ऐं सुखी सताबी शहज़ादी डायना हिकिड़े इतफ़ाक़ी हादसे जो शिकार थी थिए त पूरी दुनिया जा अबलाग जा वसीला उथली था पवनि। हमदर्दनि जा वाहड़ के ॾींहं वहंदा था रहनि। उज़ुर ख़ाइनि जा आबशार बस नथा कनि। छा इहो सभु कुझु शहज़ादीअ नबलक वसंदी देवीअ खे ख़िराजो थी सघे थो? हुस्न वाक़ई हिकु ताक़तवर ऐं कातिल हक़ीक़त आहे, मगर हिकिड़े मुहज़िब बालिग़ ख़ुश ख़िलाक़ इंसानी मुआशिरे लाइ कंहिं शहज़ादी जी सूंहं जी वदा ऐं हक़ीक़त खां घणो वधीक वज़नदार ऐं तदारक जे क़ाबिल इंसानी क़दरुनि ऐं हक़नि जी लताड़ जो मंज़रनामो आहे। उन ॾांहुं इहा उशातरी निगाह ऐं उन सां ॿिए दर्जे जो सलूक ऐं रवैयो बेइंसाफ़ी बल्कि बेहिस इहो सबूत आहे, छाकाणि त हज़रत ईसा खे सुलेब ते चढ़े हाणे 2000 साल पूरा थियण वारा आहिनि। घणी देरि थी चुकी आहे। इंसान खे हाणे त पंहिंजूं तर्जूं बदिलाइण ई घुरिजनि। हीअ आहे उहो मंज़रनामो जंहिंजो मुआइनो हिन अशरफ नुमाइंदे जे बाक़ी ख़ूबसूरतियुनि ऐं बरकतनि जे मुख़्तसिर वरसे खे बिना बेफ़ैज़ ऐं बेमाना बनाए थो छॾे। मगर इंसानु अणसहू हुजण सां गॾु ॾाढो को घणसहू आहे। सफ़ा कीअं गैरत गरी खे हिन केतिरो न सठो आहे ऐं सहप जो तसस रवांदो आहे। इंसानी किरदारनि ऐं करतूत जे तनाज़ुर जा इहे तज़ाद अज़ियतनाक हद ताईं हैरान कुन आहिनि। उन्हनि तज़ादनि इम्तिहान ऐं उलट धाराउनि जी कसरत ऐं उन्हनि जी पेचीदगियुनि ॾांहुं माण्हू जी मोट हिनखे पूरनि ऐं पीड़ाउनि जे हवाले करे थी, हिनखे सोचराए थी ऐं ख़ासि कुझु चौराए थी लिखाए थी। अकुल खां दीवानगी ताईं जूं सभु ख़िज़ाऊं ऐं बहारूं इंसान जे उन्हनि वास सां वासियल आहिनि। रवायती फ़ॉर्म खां नाफ़हमीअ खां वरी ॿिए फ़ॉर्म नए ताज़े फ़ॉर्म ॾांहुं मोटंदड़ कंहिं अनोखे ज़ाइक़े जो साहु माण्हू ऐं कंहिं कुशादे कैनवास में झाती पाइण जहिड़ो जिकर थी पइजे उन में ख़र्ची कहिड़ो आहे। मगर छा कजे, इंसान में बुलंदियुनि ते हूंदे बि पस्तनि ॾांहुं मोटण जी ख़्वाहिश कर मोड़ींदी ऐं पासा वराईंदी रही आहे। शायदि संदसि ख़मीर जा ज़ाइ ई कुझु अहिड़ो तर्ज़ जो आहे जंहिं करे लताफ़तनि सां शनासाई जे बावजूदु कताफ़तनि जी कशिश मां हू मुकमल तौरु पंहिंजी जिंद आजी करे न सघियो आहे। संदसि उरूज ऐं नज़ूल फ़राज़ व नशेब ऐं बुलंद व पस्त जे राहुनि में उन पुरस्रार आमदरफ़्त जूं कई कहाणियूं आहिनि। ॾाढियूं
नेरियूं खवरियूं ऐं गहरियूं ॾाढियूं हैरान कुन तशक्कर बेबी शहनाज़ शोरो अजीब निंगरी आहे इल्म जो उत्साह पाण सां सांडियो अंग्रेज़ी अदब में MA करण खां पोइ निसाब ऐं किताब खां अॻु भरियूं विखूं खणंदी मुशाहिदे मुलाहिज़े वारदातुनि खे मानियुनि में तब्दील करणु लॻी आहे खेसि केरु वञराए त निसाब ऐं इक़्तिसाब खां अॻिते जुनून आहे उन जा इसरार असां पारनि लाइ के ललकारूं खणी ईंदा पुकारूं खणी ईंदा जॾहिं उहे सदाऊं दिलि जे कननि में ॿरणु लॻंदियूं त सुख ऐं चैन जी शीशे वारे घर खे मजरूह करणु लॻंदियूं चौधारी चढ़ा ॿरनि ॿेलाइनि जा सुते संभारनि जा पयम कन पड़ाव वेहण मुंहुं न वड़ाव सुणियो झांइ झिॼे हियो ऐं पोइ उहा बेचैनी जेकॾहिं संभाले पाली थिए त इंसानी वजूद खे पंहिंजी तख़लीक़ जो जवाबु मालूम थी सघे थो ऐं मूंखे तसली आहे त बेबी शहनाज़ अकबर लगारी पंहिंजी उन सफ़र में कंहिं मानाए ते माग माण जे लियाकतुनि सां हमकिनार आहे पाण अॻी हिकु क़ाबिल क़दुरु किताब जी मुसनफ़ आहे लोग लफ़्ज़ और अना जे ट्रिकुंडे जा मुश्किल ज़ाविया ॾाढे अनोखे फ़िक्र अंगेज़ अंदाज़ में मिलाइण जी उहो ख़ूबसूरत तजुर्बो कयो अथसि मगर हाणे उहो ख़ासि केरु पुछे त उहो मुंहिंजे हिन सौदा खे छपराए ख़ल्क़ खे कहिड़ो तोहफ़ो ॾियण जी ऊन में आहे आउं रस्मी तौरु संदसि थोरे मञण जो अहल न आहियां ऐं न ई हूअ पाण उन तकलफ़ जी क़ाइल आहे उहो मुंहिंजे कलम ते महिरबानी उनजी क़दुरदान आहे उहा मूं लाइ नेक फ़ाल आहे मगर मुंहिंजे अज़म ऐं फ़हम जी कोताहियुनि जो शायदि खेसि अंदाज़ो न आहे जेकॾहिं संदसि सायो ऐं उत्साह शामिल न हुजे हा त मुंहिंजा मुंतशिर ख़्याल ही किताबी सूरत इख़्तियार न करे सघंदा मुंहिंजो मोहतरम दोस्त डॉक्टर शमसदीन रुसाणी जंहिंजी सोबत मूंखे पंहिंजे फ़ॉर्म जे कनि रवायती गोश्तनि में माना खेसि रदो बदल लाइ आमादा कयो मुंहिंजे उन्हनि चंद इंतिहाई मुख़लिस दोस्तनि मां आहे जेके मुंहिंजनि केतिरनि ऐबनि ऐं साहबनि खां वाक़िफ़ ऐं मुतारिफ़ आहिनि ऐं साईं उन्हनि में उन हैसियत सां सरे फ़हरिस्त आहे जो पाण मुंहिंजी इस्लाह लाइ हमेशह मुस्तैद ऐं मुतफ़किर रहंदो आयो आहे मगर संदसि उन जी ख़ैर ख़्वाही जी शदीद जज़्बे जो साथ ॾेई सघियो आहियां ऐं पाण अक्सर मुंहिंजी उन जी कोताही खे दरगुज़र कंदो आयो आहे हिन किताब जी मज़मूननि जी फ़हरिस्त ऐं तरतीब जो जेको असुन आहे उनजो मुरतब बि वरसाणी साहिबु आहे ऐं मुंहिंजे तरफ़ां उन सिलसिले में कंहिं रस्मी शुक्रगुज़ारी खां मुतबरो आहे किताब जे चंद मज़मूननि खे नक़ुल करे कंप्यूटर जी कारगुज़ारी लाइक़ु बनाइण में साईं लाइक़ु सिंधी जो बि हथु आहे संदसि सीरत वांगुरु सूरत ख़ती जी ख़ूबसूरती जग मशहूरु आहे संदसि उन सखावत में मुंहिंजे हिसे खे हिन कॾहिं बि न विसारियो आहे बसि उहा लाइक़ु ई त आहे इस्म बा हुसैन सुमरे पंहिंजी महारत खे ख़ूब मुंहिंजे हक़ में इस्तेमालु कयो कंप्यूटर ते संदसि हथु मिसाली ख़ुदकारी ऐं ख़ुदमुख़्तियारी सां हले थो संदसि उन फ़नी महारत सां गॾु संदसि मरवत ऐं मुहबत खे न मञण सां ज़्यादती थींदी साईं इब्राहिम जो इहे मुक़दमो लिखणु गवारा कयो उन लाइ आउं छा थो चई सघां जो इहो साहिबु न रुॻो साहिब इदराक ऐं साहिब सीरत शख़्स आहे पर हू पंहिंजी ज़ात में सिंध जो इदराक साज़ ऐं सीरत साथ इदारो आहे इन बाज़ारे इंसान लाइ न्यास ऐं निवड़तूं सदा लाइ वक़फ़ आहिनि हैदर अली लगारी 15 जनवरी 1998 ईस्वी 8 अख्तर काटेज हैदराबाद सिंध साथ सलामत सिंध सलामत हुसैन सारंग घुटकी सिंध साथियो हक़ मौजूद सिंध मौजूद अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 178 ॾींहुं अॼु 16 अप्रैल 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग यादि रहे त हीउ सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयो हुयोसीं हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं काल्ह 15 अप्रैल खां